सिजावल में शहरी इत्तेहाद जे सदर ऐं सीनियर उस्ताद निसार अहमद मेमण ते केस दाख़िल थियण ख़िलाफ़ शहरी इत्तेहाद जे सॾ ते पब्लिक पार्क वटि एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे में उस्तादनि, सिविल सोसाइटी जे माण्हुनि ऐं शहरियनि वॾे अंग में शिरकत करे कूड़ो केस ख़त्म करण जो मुतालबो कयो। एहतजाजी मुज़ाहिरे खे शहरी इत्तेहाद सिजावल जे अॻवाननि मुनीर मेमण, मौलवी अशरफ मेमण, गस्टा अॻवान गुलाम कादिर बागी, पेटे अलफ़ जे पंवर हथियार, STP अॻवान जुमन सिंधी, मुमताज़ लगारी, SUP अॻवान गुल हसन रिंद, अमीर अल बहर जे अहमद मलाह, नज़ीर हथियार ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त शहरी मसइलनि ऐं शागिर्दनि जी भलाई लाइ आवाज़ उथारण ते सीनियर उस्ताद, समाज सुधारक ऐं शहरी इत्तेहाद सिजावल जे सदर निसार अहमद मेमण खे इंतकाम जो निशानो बणाए गर्ल्स कॉलेज जे प्रिंसिपाल जी फ़रियाद ते कूड़ो केस दाख़िल कयो वियो आहे, जंहिं जी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था।